नाज़रीन अभी ॾिसी आहियो त असीं हिन वक़्तु गंबट प्रेस क्लब अॻियां मौजूद आहियूं। 20 ॾींहं अॻु बहारो थाणे जी हद में 12 सालनि जी नींगरी हुई भांडल सूमरो, उनखे मुबैना तौर बासर जेके जवाबदार आहिनि उन्हनि ज़्यादती बाद क़त्ल करे ऐं लाश जेको आहे उहो वारसनि हवाले कयो आहे। उन जा वारस अॼु सरापा एहतजाज आहिनि। अॼु त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त हू छा पिया चवनि। असां ईद जे ॿिए ॾींहं ते वियासीं पंहिंजी भेण सां ईद मिलणु। जीअं असां वियासीं उते नंढी क़ुर शरीफ़ मुंहिंजे घर में पढ़णु वेंदी हुई। नंढीअ देरि कई, पुछियोसीं भाउ छो देरि कई अथई? चयूं देरि न करणु खपे, अलाए छाजे करे। पोइ असां वियासीं उॾे सजाद शाह जे दरवाज़े ते। सजाद शाह असांखे नंढीअ जो लाश ॾिनो, चई त किरी पई आहे, बेहोश थी वई आहे ऐं मरी वई आहे। हुन पाण चयो मरी वई आहे। वरी असां हेॾे खणी आयासीं हिन में गम्स इस्पताल में। हुननि बि असांखे इहा ई ॻाल्हि कई त बाबा हिन जो पोस्टमार्टम करायो। लेकिन असां मुकमल हिकिड़ा पस्त तरीन इलाइक़े में रहूं त असांजी काई न प्रॉपर्टी नौकरियूं कुझु बि न आहिनि। हू बासर माण्हू आहिनि, हुननि जी ओसि ताईं सपोर्ट पहुची वई, असांखे उते पोस्टमार्टम न करणु ॾिनऊं। एसपी साहब सां असां मिलियासीं, उन खां एप्लीकेशन फॉरवर्ड करायासीं। उन खां पोइ बि असां सां एसएचओ असांखे माना नमूना पियो करे असांजी FIR न दाख़िल कई अथई। उनखे मुतालबो हुकूमत सिंध खां, वज़ीर आला सिंध खां, IG खां इहो ई मुतालबो कंदासीं त असां सां इंसाफ़ कयो वञे। ॿिए ॾींहुं वई क़ुर शरीफ़ पढ़णु, पोइ हुते देरि कयईं त पोइ वरी उन्हनि हुते मरी वई, असांखे ॿुधायो ई न हुयो। पोइ असांजा मर्द जो विया त सजा छा लाश कढी ॾिनो असांजे मर्दनि खे, न खट ते न मथां लटो पियल, ईअं लाश कढी ॾिनो। असां गिम्स खणाए वियासीं, उते कालियूं कयूं, हिन जो पोस्टमार्टम न कयो। असां ईअं मोटाया, असां ग़रीब आहियूं, असांजो कोई किथे असांजी हलंदी ई न आहे। असांजे तरफ़ ॿिया आया कया त असांखे ख़बर ई न आहे छा कयो। असांजी कोई हमदर्दी करे ई नथो, न कोई मदद करण वारो ई आहे। असां हिकु ॾींहुं विया आहियूं त असांजी कोई मदद नथो करे। असां ग़रीब मिसकिन आहियूं। असांजी अपील इहा आहे त असांखे इंसाफ़ खपे। त चयूंसि बेहोश थी विया, वरी लाश खणी आया, तव्हांजी छोकिरी मरी वई आहे। न ढके ॾिनऊं, न छा हथनि ते लाश ॾिनऊं। पोस्टमार्टम खणी वियासीं, डॉक्टरनि खे चयूं पैसा ॾेई करे तव्हां पोस्टमार्टम न करणु ॾियो। एहतजाज कंदड़ सुमरा बिरादरी जे औरतुनि ऐं मर्दनि जो चवणु आहे त 20 ॾींहं गुज़री विया आहिनि, पर हिन वक़्त ताईं पुलिस जेका आहे उन केस दाख़िल नाहे कयो। पुलिस बासर जवाबदार सां बिट बणियल आहे। हिन वक़्त ताईं जवाबदार गिरफ़्तार जेको आहे उहो नाहे थी सघियो। हिननि IG सिंध, DIG सखर, SSP खैरपुर खां इहो मुतालबो कयो आहे त जल्द केस दाख़िल करे जवाबदारनि खे गिरफ़्तार करे असांजी मासूम न्याणी सां इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन अदनान मंगी सां गॾु हफ़ीज़ मंगी, टाइम न्यूज़, गंबट।